नाले वारा अदाकार साईं मोहम्मद साली असांजो दोस्त साथी आज मोहम्मद सिद्दीक ऐं पिंड आलम मौजूद समूरनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। अॼु ताईं ख़ुशी थी आहे ऐं शावेस करनी आर्ट सर्कल पंहिंजो जेको सफ़र तक़रीबन 80 वारे ॾहाके में शुरू कयो हो ऐं पोइ हीअ जेका सोशल मीडिया जी वॾी धूम मची उन में घणियूं शयूं लुड़ी वयूं, उन में इंसानी क़द्र लुड़ी विया, समाजी क़द्र लुड़ी विया, नंढ वॾाई लुड़ी वई, उन में फ़ाइदा बि तमामु घणा थिया, माण्हुनि जी इल्मनि ताईं पहुचाई थी, रसाई थी, माण्हू अॻिते वधिया, दुनिया जा जूं लाइब्रेरियूं माण्हुनि जे हथनि में अची वयूं, दुनिया जा ड्रामा माण्हुनि जे हथनि में अची विया, यूट्यूब अची वियो, इंस्टाग्राम अची वियो, ट्विटर अची वियो, फेसबुक अची वियो, माण्हूअ जे हथ में अख़बार ऐं टीवी अची वई। हर माण्हू लाइव थियो बीठो आहे, जिते ॾिसो चौंक ते बीठो आहे, अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम, ही मसइलो आहे, ही मामला आहिनि, उन्हनि सभिनी ते माण्हुनि पाण आवाज़ बुलंद करणु शुरू कयो। इन सोशल मीडिया जे दौर में असां खां ही सभु कुझु खसिजी वियो हुयो। ही जेको माडाण आहे, माण्हुनि जो माण्हुनि सां मुखातिब थियण वारो माडाण, उहो माडाण असां खां खसिजी वियो हुयो। बदकिस्मती इहा आहे त असांजो सरकार जेके आहिनि, नामदार जेके असांजा हुकुमरान आहिनि, उन्हनि खे माण्हुनि सां मुखातिब थियण ॾाढी चिड़ लॻे थी, उन्हनि खे कावड़ लॻंदी आहे त माण्हू माण्हुनि सां मुखातिब न थियनि। इन करे हू कोशिशि कंदा आहिनि त हिन क़िस्म जा माडाण न थियनि, छाकाणि त माण्हू जॾहिं स्टेज ते अची गुफ़्तगू कंदा आहिनि, ॻाल्हाईंदा आहिनि, सामाइन उन्हनि जे साम्हूं बीठा हूंदा, त उहा गुफ़्तगू, उहो लम्हो माण्हू अखियुनि में मिलाए ॻाल्हाए थो ऐं माण्हूअ सां जॾहिं मुखातिब थिए थो, पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार उन्हनि सां करणु शुरू करे थो, त इहो इज़हार, इहो अखियुनि में अखियूं मिलाए माण्हू जॾहिं मुखातिब थिए थो, त पोइ माण्हूअ जी इंट्रोडक्शन जेका थिए थी, माण्हुनि जो जेको लगाव थिए थो, उहो दर हक़ीक़त अखियुनि जो रुॻो लगाव न थियो पर दिलनि जो लगाव थिए थो। इन करे वक़्त जे हुकुमराननि खे इहो लगाव पसंदि कोन्हे को। इन करे सॼे सिंध जे अंदरि स्टेज ड्रामनि जो ज़वाल आहे। सरकार नामदार का बि हिननि जी मदद करण लाइ तयारु न आहे। ही त हू आशिक़नि, जीअं यूनुस सनाई साहिब चयो त कुर्सी बि पाण खणी आहे, टेंट बि पाण हणूं आहे, गिलम बि पाण विछाइणो आहे, गालीचो बि पाण विछाइणो आहे, मानी किथे खाणी आहे, राति जो सुम्हणो किथे आहे, इन खां ई बेनियाज़ माण्हू आहिनि। शालती भिटाई चयो आहे त पबुण खे पितो बिरह बेपितो, ही उहे माण्हू आहिनि, बिरह बेपितो आहे, इश्क बेपितो आहे। ही उहे आशिक़नि जेके उहे आशिक़नि जिन खे जॾहिं बिरह लॻो आहे त पिते जो हुननि खे ख़्यालु कोन्हे को। लतीफ़ साईं चयो आहे त पबुण खे पितो बिरह बेपितो, वञी पाण परतो ॾिसो नक निर्जाई नींहं जी। त ही नक निर्जाईअ वारा माण्हू आहिनि, ही पोहरत माण्हू आहिनि। मां उस्ताद बलोच साहिब खे नंढपण खां ॾिसां थो, मूंखे बि मौक़ो मिलियो, उस्ताद हिकिड़ो ड्रामो कयो, कूड़े ते लानत। ड्रामे जो जेको टाइटल हो, हुनजो नालो हो कूड़े ते लानत, ऐं ड्रामो जेको हो उहो कमाल जो ड्रामो हो। ड्रामो अयूब उमराणी साहिबु लिखियो, असांजे विच में कोन्हे को, उनखे बि असांखे यादि करणु खपे। महाजन जी जॾहिं हिस्ट्री लिखंदासीं, ड्रामनि जी जॾहिं हिस्ट्री लिखंदासीं, स्टेज जी हिस्ट्री लिखंदासीं, उन वक़्तु जॾहिं हाजी मोहम्मद सिद्दीक जो ज़िक्र थींदो, उन वक़्तु MM बलोच जो ज़िक्र थींदो, यूनुस सनाई जो ज़िक्र थींदो, उन वक़्तु अयूब उमराणी जो बि ज़िक्र थींदो, रफ़ीक मलाह जो बि ज़िक्र थींदो, खमीस उमराणी जो बि ज़िक्र थींदो, साईं करीम ने मलाह जो बि ज़िक्र थींदो। इहे वॾा किरदार जेके उन वक़्तु 80 वारे ॾहाके में जॾहिं मार्शला हुजे, ज़िया जी आमरत हुजे, स्टेडियम में माण्हुनि खे फटकनि सां उन्हनि जा जिस्म चूर चूर कया वञनि, ऐं उन वक़्तु उस्ताद MM बलोच न सिर्फ़ु महाजन पर सिंध जे घटी घटी चौंक चौंक में ड्रामा करे। उहे ड्रामा मोहब्बतनी ते हुजनि, वतन ते हुजनि, जमहूरी जुदोजहदुनि ते हुजनि, MRD जे तहरीक ते हुजनि, ज़ुल्म जे ख़िलाफ़ हुजनि, वॾेर के ॾाढ जे ख़िलाफ़ हुजनि, सरदारनि जे ख़िलाफ़ हुजनि, नस्ल परस्ती जे ख़िलाफ़ हुजनि, नस्ली मतभेद जे ख़िलाफ़ हुजनि, सफ़ा मिटीअ हाणनि माण्हुनि जो ज़िक्र थियल हुजे, इहो कमु उस्ताद MM बलोच कयो आहे। ऐं महाजन जे घटी घटीअ में, महाजन जे स्कूलनि में, महाजन जे बाज़ारनि में कॾहिं हिन बहाना कया, आशिक़ माण्हू आहिनि, आशिक़ महबूबनि सां मिलण जा बहाना। कॾहिं उस्ताद शफ़ीअ खे वेठो सोनू ताज पाराए, उस्ताद शफ़ी उमरकोट खां दुआ ॾींदो काहींदो पियो अचे, मूंखे यादि आहे उनजो प्रोग्राम उस्ताद MM बलोच लाखनि में बि कयो। ऐं वाह वाह मिटी तेॾे अजब असरार जॾहिं उन ॻायो बुले शाह जो, ही घोट मिटीदा, ॼञ मिटीदा, सभु मिटी घोड़ा मिटीदा सुवार, वाह वाह मिटी तेॾे अजब असरार, त सॼियूं महफ़िलूं हीअं झुमी पवंदियूं। हीअं प्रोग्राम
मुंह ल कोन हूंदा हुआ जीअं तव्हां वेठा आहियो ॼण सीए तव्हांखे मारे छॾियो आहे, न ताड़ी था वॼायो, न वाह वाह था कयो, कुझु बि नथा कयो। उन वक़्तु माण्हुनि जे हथनि में ताड़ियूं हूंदियूं हुयूं, माण्हुनि जे अंदरि में जज़्बो हूंदो हो। माण्हू उन्हनि गाननि, उन्हनि गीतनि, उन्हनि ड्रामनि जे डायलॉग ते क्लिपिंग कंदा हुआ। इहो उस्ताद में बलोच जो हूंदो। त मां ॻाल्हि पई कई त कूड़े ते लानत ड्रामो थियो प्राइमरी स्कूल में। मूंखे उस्ताद चवे त साईं असांजो विलियन जेको आहे वॾेरो हिकिड़ो तमामु वॾो उहो आयो कोन्हे को तव्हां थियो विलियन। मां चयोसीं मां शरीफ़ माण्हू, मां विलियन कीअं थींदुसि जे न तव्हांखे थियणो आहे। ड्रामे में 5 ॾींहं जे डायलॉग यादि कर, हाणे डायलॉग यादि साईं डायलॉग हाणे सॼो ॾींहुं मथे में इहो खूरी हुजे असांजे डायलॉग यादि करणु ऐं नेठ सां ड्रामो कयो ऐं शानदार ड्रामो थियो माजन जे तारीख़ जो। पहिरियों अहिड़ो जेको ड्रामो हो जेको 3 कलाकनि ताईं ड्रामो हलियो ऐं उन में मूंखे जेको वॾेरे जो किरदारु मिलियो। मूंखे उस्ताद MM बलोच उन वक़्तु जेको बोस्कियो पटको ॿधायो मूंखे अञा ताईं विसरे नथो। सॼे सिंध में माण्हुनि बोस्किया पटका ॿधाया जाम हूंदा पर जेको MM बलोच असांखे पटको ॿधायो अञा ताईं नथो विसरे। हाँ, तो बलोच साहब न सिर्फ डायलॉग डिलीवरी जो कारीगर, खुदा ने के आवाज़ अहिड़ो कहर जो ॾिनो साईं मामा लालू। जॾहिं ड्रामो शुरू थींदो त हीअ पोयां बीहंदो, पोयां बि जेका शुरूआत कंदो हज़रत अली अलैहिस्सलाम जा नारा, हैदरी जा नारा, पोइ ड्रामे जी शुरूआत, पोइ बेत शेर, त ईअं ख़ामोश मजमूआ ईअं ठड़कणु ॻाल्हाइणु ताड़ियूं वॼाइण ते मजबूर थी पवंदा हुआ। हिन जा जेके पस मंज़र में आवाज़ हूंदा एॾा गहरा हूंदा। ऐं उन वक़्तु ड्रामे में मूंखे यादि आहे त लाड़काणे मां इको साउंड वारो आयो, अब्बासी इको साउंड वारो सॼी सिंध में मशहूरु हूंदो। उनखे उस्ताद में बलोच घुरायो। कम अहिड़ा हिन जा ख़तरनाक ड्रामो, पैसा किथां ईंदा हिनखे ख़बर कान हूंदी हुई, मानी केरु खाराईंदो का ख़बर कान हूंदी हुई, स्टेज केरु ठाहींदो, ड्रेस किथां ईंदी, जेके हीरोइन ईंदियूं उन्हनि खे कपिड़ा केरु किथां मिलंदा। पोइ कंहिंजी घरवारीअ जो वॻो खजी आयो, कंहिंजी टोपी लही वई, उन वक़्तु कंहिंजो पटको लही वियो। इहे सभु हीरोज़ खे बदिराए कमाल जो ड्रामो करे ॿिए ॾींहुं साईं कर्ज़ी हूंदो डेकोरेशन वारनि जो, ॿिए ॾींहुं साईं कर्ज़ी हूंदो डेकोरेशन वारनि जो। पोइ साईं मोटरसाइकिल हूंदी हुअसि उन वक़्तु चाइना जी, उन ते चढ़ी हफ़्तो 15 ॾींहं गुम थी वेंदो ऐं पोइ डेकोरेशन वारा मुंहिंजे हाजी मोहम्मद सिद्दीक़ जे पोयां हूंदा त बाबा बिल त ॾियो। ऐं 15 ॾींहंनि खां पोइ जीअं ॿियो ड्रामो करे वरी उस्ताद बलोच पंहिंजो बिल पाण चुकाईंदो। त ही कमाल जो माण्हू आहे, घण तरफ़ी शख़्सियत आहे, लेखक कमाल जो आहे। मतिलबु हिन जूं लिखियल ड्रामा उहे जेकॾहिं छपजनि नथा छपजनि ड्रामा असां वटि को कल्चर कोन्हे। हाणे मां सकावत खाते जा 2 टे किताब ॾिठा आहिनि, उन्हनि में ड्रामा छपिया आहिनि। त उस्ताद MM बलोच बहैसियत लेखक जे उन जा ड्रामा छपजणु खपनि। नज़र रूंजा साहब जीअं तव्हां साईं अयूब उमराणी जूं कहाणियूं छपरायो पिया, उन जा किताब ऐं नावल छपराया पिया, कमाल जो कमु कयो पिया। त शावेस आर्ट्स काउंसिल खे उस्ताद MM बलोच जा समूरा ड्रामा लिखियल उहे घटि में घटि छपाइण जी ज़रूरत आहे त उहे छपजनि। त ही घण रुखी शख़्सियत आहे। एक्टर कमाल जो, आवाज़ सदाकार ही फर्स्ट क्लास, डायरेक्टर ही फर्स्ट क्लास ऐं प्लानर ज़बरदस्त जो ऐं पिंडालनि सजाइण जो, माण्हुनि खां कमु वठण जो ही इन क़िस्म जो माण्हू आहे। सच पुछो मां त हिरदमि पवंदो हुउसि। अबा इहो बॉडी गार्ड खपे त मियां बख़्श सोडाणी मरहूम उहो बंदूक खयों बीठो हूंदो, ओचितो ॾिसंदासीं बंदूक कुल्हे ते हमरा बीठो आहे। ऐं उन्हनि खां बि हिन अदाकारी कराई जिन माण्हुनि ज़िंदगीअ में करे अदाकारी जो सोचियो कोन, उहे स्टेज ते अची डायलॉग डिलीवरी पिया कनि। त ही कमाल जो माण्हू आहे। ऐं नज़र रूंजे खे लख शाबस हुअनि जॾहिं नज़र रूंजे मूंसां 15-20 ॾींहं पहिरीं ॻाल्हि कई त MM बलोच साहब जो प्रोग्राम कयूं था ऐं उनजी सां शाम मल्हायूं था। त मूंखे ॾाढी ख़ुशी थी त उस्ताद MM बलोच खे ॾिठी असांखे बि ॾींहं थिया आहिनि, को ॼणा कहिड़ा फिरी 20 साल थी विया आहिनि उस्ताद MM बलोच खे घटि में घटि मूंखे ऐं MM बलोच साहब खे हीअं मुलाक़ात करण जा। त नज़र रूंजे इहा मुलाक़ात कराई आहे। स्टेज ते वेठल सभई जेके हमरा आहिनि, जॾहिं हिननि सां असांजूं मुलाक़ातूं थींदियूं हुयूं, हिननि जा अॼु हीअ अछियुनि ॾाढ़नि वारा हमरा जेके गुल आहिनि, उन वक़्तु कारनि ॾाढ़नि वारा ईअं भंभोर ॾाढ़नि वारा जेके हीअ हमरा जवान हुआ, उन्हनि सां अॼु मुलाक़ात नज़र रूंजे कराई आहे। उन जा नज़र रूंजे जा लख थोरा आहिनि। साईं मोहम्मद मूसा साहब जो ज़िक्र निकितो आहे, तमामु नज़र रूंजे वॾो कमाल जो कमु कयो आहे। असां सभिनी जो उस्ताद ऐं सम्झां थो साईं MM बलोच साहब जो बि उस्ताद हूंदो, हाजी मोहम्मद सिद्दीक़ साहब जो बि उस्ताद हूंदो। असां सभिनी माण्हुनि जी ज़िंदगियुनि संवारण वारो साईं मोहम्मद मूसा मेमण हो। असांजे माइटनि खे ख़बर कान हुई त असां स्कूलनि में कीअं वियासीं,
असां स्कूलनि में कीअं वियासीं असांखे ख़बर कान्हे असांजो डेट ऑफ बर्थ ग़लति लिखिजी वियूं जेकी बि लिखियूं असांजा साल वॾा लिखिजी विया नंढा लिखिजी विया पर अॼु असीं जेकी पियूं स्टेज ते बीठा आहियूं असांजे माइटनि असांखे स्कूल में कॾहिं जी कोन छॾियो ज़रूरु ख़र्ची ॾिनियूं हूंदऊं असांखे पटी हथ में पकड़ायूं हूंदऊं स्लेट ॾिनी हूंदऊं पर उन पटियुनि ते जेके सुठा ख़ूबसूरत बेत लिखिया से साईं मोहम्मद मूसा मेमून साहिबु लिखिया जेके स्लेटुनि ते हुन असांखां हिसाब कराया उहे अॼु बि असांखे ज़िंदगीअ में यादि रहंदा हुनजी लॻल आहे हर हिकु गिल ते चमाट असांखे यादि ॾियारे थी त साईं मोहम्मद मूसा मेमून तमामु वॾो अज़ीम माण्हू हो जीअं असां हिन सॼे मांझनि जे माण्हुनि जी ज़िंदगी तब्दील कई आहे असीं जेकी बि आहियूं साईं मोहम्मद मूसा मेमून जे तुफ़ैल आहियूं तोड़े जो समाज एॾनि वॾनि माण्हुनि जो क़दुरु न कंदा आहिनि ऐं जॾहिं क़दुरु थियणु शुरू थींदो आहे तॾहिं नज़रुनि जे जहिड़ा माण्हू पैदा थींदा आहिनि उन्हनि जो क़दुरु करणु शुरू कंदा आहिनि ड्रामनि जी तमामु वॾी हैसियत आहे नज़रुनि जा साहब सभु दोस्त जेके वेठा आहियो मां तव्हांखे गुज़ारिश कयां थो त स्टेज ड्रामनि जी वॾी हैसियत आहे समाजनि खे तब्दील करण में लीडरनि खे पैदा करण में अदीबनि खे पैदा करण में शाइरनि खे पैदा करण में समाज जे उन्हनि माण्हुनि खे जेके समाज जी हिसासियत खां वाक़ुफ़ आहिनि उन्हनि खे पैदा करण में ड्रामनि जो वॾो कमाल आहे उन्हनि खे ख़तमु न थियणु खपे उन्हनि खे जीअरो रहणु खपे मां हाणे ताज़ी महात्मा गांधीअ जी 7 दफ़ा आत्मकथा पढ़ी आहे तलाश हक़ उन तलाश हक़ में महात्मा गांधी चए थो त मुंहिंजे ॻोठ में हिकिड़ी नाटक मंडली आई मां मुंहिंजो पीउ सख़्तु तरीन माण्हू मूंखे ड्रामा ॾिसणु न ॾींदो लिकी राति जो दरवाज़ो बाबा बंदि करे छॾींदो भित टुपी मां वञी उहो ड्रामो ॾिसंदो हुउसि रोज़ ड्रामो ॾिसंदो हुउसि तॾहिं नाटक मंडलियूं लॻंदियूं हुयूं ड्रामा हलंदा हुआ त पोइ हफ़्ता हफ़्ता पिया हलंदा हुआ चई मां जेकॾहिं उहो ड्रामो न ॾिसां महात्मा गांधी चवे थो जेको अंग्रेज़नि सां विढ़ियो जे हिंदुस्तान आज़ादु करायो उहो माण्हू चवे थो त जेकॾहिं उहो ड्रामो मां न ॾिसां हा त मां महात्मा गांधी न थियां इहे ज़िंदगियूं तब्दील थियनि थियूं माण्हुनि जो ड्रामनि जे करे उहो गांधी जेको बैरिस्टर थी ॾखण अफ्रीका मां आयो पिए ऐं ट्रेन में चढ़ियो अंग्रेज़नि जे गाॾीअ में चढ़ियो तॾहिं इहो त डॉग एंड इंडियन नॉट अलाउड होटलूं लॻियूं हुयूं ट्रेन जा गाॾा हलंदो आहे एतिरे ताईं जो बाज़ारूं ऐं बाथरूम लॻा इंडियन लाइ हिनखे खणी पहिरीं हिनखे खणी उछलायूं गाॾे मां प्लेटफॉर्म ते अची किरियो पोइ वरी पेती जेका लोह जी जेके पाण टिणक चवंदा आहियूं उहा टिणक उछलायूं हिनखे पैंट शर्ट पई ॾाढी टाई बाई ॿधी पई हुअसि उथियो कपिड़ा छॾे निहारी अंग्रेज़नि खे ॾे अंग्रेज़नि खे चयईं अॼु तव्हां मूंखे गाॾे मां उछलायो आहे मां पंहिंजो पाण सां वाइदो कयां थो तव्हांखे मां हिकु ॾींहुं हिंदुस्तान मां खटी उछलाए छॾींदुसि उनजी ज़िंदगी जेका तब्दील थी साइंस स्टेजनि ड्रामनि जे करे थी इन करे ई सरकारूं नथियूं हिननि जी मददूं कनि इहे माण्हू जेके आहिनि तव्हां हिननि जे चेहरनि ॾांहुं ॾियारियो ही मायूस माण्हू ज़रूरु आहिनि पर आशिक़ करे मायूस न थींदा आहिनि हिननि जो इश्क़ आहे जंहिंजे करे हीअ अॼु असांजे तव्हांजे विच में बीठा आहिनि इहे हिननि खे ख़बर आहे वक़्त जे हुक्मराननि खे त स्टेज जा अदाकार ही नाज़ुक मिज़ाज ही मोहब्बत कंदड़ ही इश्क कंदड़ माण्हू ही ज़िंदगियूं माण्हुनि जूं तब्दील करे वेंदा ही गांधीअ जहिड़ा माण्हू पैदा कंदा जेके धारियुनि ज़ालिमनि रहज़ननि खे हिन धरती तां पटे उछलाए सघनि था इन करे हिननि जी का बि मदद नथी थिए तव्हां मदद कयो पैसनि जी मदद न कयो वाह वाह जी मदद कयो ताड़नि जी मदद कयो नारनि जी मदद कयो जीअं जी मदद कयो जॾहिं हीअ अचनि त हिननि सां भाकुर खोले मिलो तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी